पाकिस्तान जूं ॿ तमामु घणियूं हस्तियूं वॾियूं जेके राग जी दुनिया में ऐं जेको आहे सो मौसीक़ी जी दुनिया में बेताज बादशाह रहिया पंहिंजे दौर में। हिकु आहे जलाल चांडियो, ॿियो आहे अताउल्ला नियाज़ी। दोस्तो, जलाल चांडियो ऐं अताउल्ला नियाज़ीअ जे विच में तमामु वॾो पाकिस्तान जो तारीख़ी मुक़ाबिलो थियो। उन मुक़ाबले में कंहिं खटियो, छा जलाल चांडिए खटियो या अताउल्ला नियाज़ीअ खटियो। दोस्तो, ॿई बहितरीन फ़नकार हुया ऐं हो पंजाबी ऐं सिराइकी फ़नकार हुयो ऐं सिंध जो फ़नकार जलाल चांडियो हुयो जेको क़ौम परस्त हुयो। ऐं जलाल चांडिए पंहिंजे जेको आहे सो तौर तरीक़नि मां सिंध जी सखाफ़त तमामु घणी उजागर कई। दोस्तो, जलाल चांडिए खे तव्हां ॾिसंदो टोपी अजरख, इहो असां सिंधियुनि जो शान आहे जेको जलाल चांडियो किथे बि वेंदो हुयो इहो पाए ऐं पोइ जेको आहे सो राग ॻाईंदो हुयो। इन मां शामिल इहा ॻाल्हि साबित थींदी हुई त जलाल चांडियो सिंध जी सखाफ़त ऐं सिंध जूं तारीख़ी ॻाल्हियूं पंहिंजनि सां गॾु तमामु घणियूं प्रमोट कंदो हुयो। दोस्तो, जलाल चांडिए खे इंडिया बि घुरायो वियो, सऊदी अरब, कतर ऐं दुबई में जलाल चांडिए खे घुराए उते बि प्रोग्राम कोठाया विया जलाल चांडिए जा। लेकिन पाकिस्तान में हिकु तमामु वॾो मुक़ाबिलो थियो जंहिंमें जलाल चांडियो ऐं अताउल्ला नियाज़ीअ खे 4 कलाम ॾिना विया। जेको बि शख़्स इन 4 कलामनि में बहितरीन प्रोमिस कंदो ऐं बहितरीन कलाम चवंदो, उन शख़्स खे सोनो ताज पारायो वेंदो। दोस्तो, सिंध ऐं पंजाब जो तमामु बहितरीन मुक़ाबिलो हुयो जंहिंखे ॾिसण जे लाइ हज़ारे माण्हू बेताब हुया ऐं इन प्रोग्राम खे PTV ते डायरेक्ट नशर कयो वियो जेके लखे माण्हुनि जेको आहे सो पंहिंजे दुनिया में ऐं पंहिंजे टेम में ॾिठो। दोस्तो, सवे माण्हू हज़ारनि जी तादाद में उते पिंडाल में ऐं उते जिथे प्रोग्राम रखियल हो उते पुॼी विया। लेकिन हज़ारे माण्हू अहिड़ा हुया जेके इन फंक्शन में न पुॼी सघिया। उन फंक्शन खे लाइव रेडियो पाकिस्तान ते ऐं PTV ते लाइव ॾसियो वियो। इन्हनि फ़नकारनि जा कलाम बि लाइव ॿुधाया विया। दोस्तो, छा थियो अताउल्ला नियाज़ीअ खे? छाजे करे जो अताउल्ला नियाज़ी बि हिकु बहितरीन पाए जो फ़नकार हुयो। पोइ अताउल्ला नियाज़ी जलाल चांडिए खां छो जेको आहे सो हाराए वियो ऐं जलाल चांडियो कीअं खटे वियो? दोस्तो, कुझु कंहिं टेम ते भाग ऐं लक बि कमु करे वेंदी आहे। पोइ अहिड़े तरीक़े सां जलाल चांडिए जो उन ॾींहुं तमामु घणो भाग ऐं उरूज हुयो। इन जे करे अताउल्ला नियाज़ी कलाम ई न ॻाए सघियो। अताउल्ला नियाज़ीअ जो गलो ख़राब थी वियो। उन जे करे अताउल्ला नियाज़ी इन महफ़िल में बुरी तरीक़े सां हारे वियो। जलाल चांडिए जा जॾहिं माण्हुनि कलाम ॿुधा, पंजाबी उते ॿरहड़ी टाइप जा जेके गोॾ ॿधल पुराणे टेम जी ॻाल्हि आहे, उते जलाल चांडिए जॾहिं सिंधीअ में कलाम ॻाया त उहे पंजाबी बि झुमरियूं हणणु लॻा ऐं पंजाबी बि नचणु लॻा। छाजे करे जो जलाल चांडिए जो आवाज़ु तमामु बहितरीन हुयो ऐं जलाल चांडियो सुर ॾेई ॻाईंदो हुयो। दोस्तो, जलाल चांडिए जॾहिं ससवी पुन्नू वारो जॾहिं वाक़ियो पंहिंजे ॻाइण जे ज़रिए बयानु कयो उते, त यकीन ॼाणियो पिंडाल में माण्हू जेको आहे सो नारा हणणु स्टार्ट थी विया। ऐं जलाल चांडिए जो जॾहिं राग ख़तमु थियो त पंजाबी जलाल चांडिए खे कुल्हे ते खणी सॼे पिंडाल में घुमायूं ऐं जलाल चांडिए खे हार विधऊं। जलाल चांडिए खे पंहिंजूं अजरखूं माण्हुनि तोहफ़े में ॾिना ऐं जलाल चांडिए खे तमामु घणी मोट मिली उते। ऐं अताउल्ला नियाज़ी बुरे तरीक़े सां हारे ऐं अताउल्ला नियाज़ी जेको आहे सो नाराज़ थी ऐं जेको आहे सो परेशान थी पंहिंजे घर जे तरफ़ रवाना थियो। अहिड़े तरीक़े सां सिंध जो मुक़ाबिलो ऐं सिंध जी आवाज़ जलाल चांडियो उन टेम में बणिजी करे ऐं सिंध जे लाइ जेको आहे सो सोनो ताज खटे करे पंजाब मां जेको आहे सो सिंध जी तरफ़ जॾहिं आयो, जॾहिं सिंध धरतीअ ते क़दम रखियो जलाल चांडिए, त सिंध वासियुनि बि जलाल चांडिए खे तमामु घणी मोट ॾिनी। जलाल चांडिए खे हिते बि हार विधा विया, गुलनि जी निछावर कई वई ऐं जलाल चांडिए खे तमामु घणो माण्हुनि जेको आहे सो सपोर्ट कयो ऐं जलाल चांडिए खे प्यार जो इज़हार कयूं। त दोस्तो, जलाल चांडियो असांजे सिंध जो हिकु क़ौमी ऐं बहितरीन फ़नकार हुयो जंहिंखे अॼु ताईं बि लखे माण्हू ॿुधणु ॾिसणु ऐं पसंदि कंदा आहिनि। अॼु ताईं बि जलाल चांडियो माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे। त दोस्तो, वॾी महिरबानी, अहिड़ा मज़ेदार वीडियो असां पंहिंजे चैनल ते आणींदा रहंदा आहियूं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।